छा ॻाढ़ी गजर तव्हां कॾहिं खाधी आहे? हफ़्ते में सिर्फ़ 3 भेरा गजर खाइण जा हैरत अंगेज़ फ़ाइदा आहिनि। जी हा, हफ़्ते में 3 भेरा गजर खाइण सां तव्हां पाण खे केतिरनि ई ख़तरनाक बीमारियुनि खां बचाए सघो था ऐं चमड़ी खे जवान रखण जी बि क़ाबिल करे सघो था। अमेरिका जी हिक यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ मां ज़ाहिर थियो आहे त हफ़्ते में 3 भेरा गजर खाइण सां चमड़ी में केरोटीन नाले एंटी ऑक्सीडेंट्स जी सतह में इज़ाफ़ो थिए थो। चमड़ी में केरोटीन जी आला सतह ऑक्सीडेटिव तकलीफ़ खां बचाए थी, जॾहिं त बीमारियुनि जे ख़तरे खे घटाइण जहिड़ोक दिलि जी बीमारी ऐं कुझु क़िस्मनि जी कैंसर उन सां गॾोगॾु हाज़मे खे बहितर करे थी। गजर मुंहं जी चमड़ीअ जी सिहत जे लाइ वॾी फ़ाइदेमंद आहे। मुहक़क़नि मूजिबि माज़ी में थियल तहक़ीक़ी रिपोर्टनि मां ज़ाहिर थियो आहे त हफ़्ते में 3 भेरा गजर खाइण सां चमड़ी में केरोटीन जे सतह में इज़ाफ़ो थिए थो। हुन चयो त नतीजनि मां ज़ाहिर थिए थो त उन्हनि जी ग़िज़ा में नंढड़ियूं तब्दीलियूं जहिड़ोक गजर जो इस्तेमाल सां चमड़ी में केरोटीन जी सतह खे वधाए सघे थो। हिन मुताले में 60 नौजवाननि खे शामिल कयो वियो ऐं सभिनी खे 4 ग्रुपनि में विरहायो वियो। हिक ग्रुप खे 4 हफ़्तनि ताईं गजर ॾिनियूं वयूं, ॿिए खे मल्टीविटामिन सप्लीमेंट ॾिना विया, टिएं ग्रुप खे गजर ऐं ज़मीर इस्तेमाल करण जी हिदायत कई वई, चोथे ग्रुप खे गजर ऐं ज़मीर खां परे रखियो वियो। उन अरसे दौरान उन्हनि माण्हुनि जी चमड़ी में केरोटीन जी सतह खे पिणु चेक कयो वियो। ॿिन्ही ग्रुपनि जे माण्हुनि खे चमड़ी में केरोटीन जी सतह में इज़ाफ़ो नज़र न आयो। मुहक़क़नि खे हाणे इहो मालूम करण जी कोशिश कई वेंदी त गजर जो इस्तेमाल चमड़ी में केरोटीन जी सतह खे छो वधाए थो।